जी ॻाल्हि इहा चवणु चाहियां थो त सभिनी सिंधियुनि खे ऐं सिंध में रहंदड़ ॿिया जेके बि ज़ातियूं आहिनि, मुल्कनि जा माण्हू आहिनि, सूबनि जा माण्हू आहिनि, उन्हनि खे इहा ॻाल्हि ज़हनशीन करे छॾणु खपे त सिंध जेको आहे सिंधियुनि जो तारीख़ी मादरे वतन आहे। उन वतन में इख़्तियार जेको आहे बुनियादी उहो असां सिंधी माण्हुनि जो आहे। केरु रहंदो, कहिड़ी पोज़ीशन में रहंदो, कीअं रहंदो, इहो फ़ैसिलो असांखे करिणो आहे। ईअं न आहे त तव्हां आबादियूं वठी 10-20-25 लख माण्हू गॾु करे, बंदूकूं गॾु करे, पोइ कंहिं इंडिजिनस नेशन खे मफ़लूज करणु, मफ़तू करण लाइ तव्हां उन्हनि खां ग़लति फ़ैसिला करायो। ही जेका बि सूरत हाल पैदा थी आहे बिलाल काका जे वाक़े खां पोइ, जेकॾहिं हुकूमत अहलियत जो मुज़ाहिरो करे हा, पहिरें कलाक में क़ातिल गिरफ़्तार थी वञनि हा, त पोइ इन क़िस्म जी सूरत हाल पैदा न थिए हा। या FIR कटण जे लाइ बि माण्हुनि खे सॼी राति रोड ते वेहणो थो पवे तॾहिं FIR थी दाख़िल थिए। उन खां पोइ कराची जे अंदरि अञा ताईं अॼु जी रिपोर्ट इहा आहे त रोड ते 200 दहशतगर्द कलाशन कोफूं ऐं मशीन गनूं खणी वेठा आहिनि। पुलिस ऐं ॿिया लॉ एनफोर्समेंट जा इदारा उहे हुननि खे रुॻो ॾिसनि पिया। जेसीं ताईं हू सिंधियुनि जी कंहिं नियाणी जो रओ न लाहिनि, कंहिंखे गोली न हणनि, कंहिंखे मथो न फाड़नि, उन वक़्त ताईं हू ख़ामोश तमाशाई आहिनि। जेकॾहिं हुकूमत इन क़िस्म जो रवैयो इख़्तियार कंदी, असांखे डप जे पाछे में रहण ते मजबूर कंदी, त असीं वाज़े ॿुधाइण था चाहियूं त असां कंहिं डप जे पाछे में रहण जे लाइ तयारु न आहियूं। हीअ हुकूमत जी ज़िमेवारी आहे। असां हेॾे वॾे बेदाद खां पोइ बि जेको कराची में बेदाद थियो, उन खां पोइ पंहिंजी क़ौम खे पुरअमन रहण जी अपील कई आहे। ऐं सॼी सिंध जे ही एक्शन कमेटी सॼी सिंध जे उन्हनि नौजवाननि खे साराहे थी जिन पंहिंजे हक़ जे लाइ एहजाज कयो, रोडनि ते निकिता, मुज़ाहिरा कयूं, रातियूं जाॻिया, पर किथे को गोली जो ठका न कयो, को डंडो हणी पथर हणी कंहिंजो मथो न फाड़ियो। इहा ई ॻाल्हि सिंधी शौर जे सियासी शौर जी निशानी आहे त असां छुड़वाग न आहियूं, असां दहशतगर्द न आहियूं, ऐं असां पंहिंजे मर्ज़ी जे तइ कयल फ़ैसिलनि जे पोयां हलंदासीं, कंहिंजी मर्ज़ी ऐं डिक्टेशन ते न हलंदासीं। इन करे पहिरीं हुकूमत जी ज़िमेवारी आहे त हू लॉ एंड ऑर्डर मेंटेन करे, पोइ पश्तून क़यादत जी ज़िमेवारी आहे त जिन माण्हुनि 50 साल पाकिस्तान जे अंदरि तारीख़ में, 75 सालनि जी तारीख़ में घटि में घटि 50 साल जेको आहे असांजा जमहूरी तहरीकुनि में गॾु रहिया आहिनि, असांजा क़ौमी हक़नि जी तहरीकुनि में गॾु रहिया आहिनि, ऐं आख़िरी जेको इताद पूनम हो उन में गॾु रहिया आहिनि। उहे पंहिंजे उन मौक़िफ़ जो भरम रखंदे सिंधियुनि जे इन अहसास ऐं जज़्बे जी यानी कि इज़त ऐं मान ॾियनि त असां चाहियूं था त जेके बि गैर मुल्की आहिनि उहे सिंध छॾनि। अफ़गान पनाहगीर हुजे, छो जो अफ़गान पनाहगीर त आयो ई सियासी मक़सदनि जे करे हिते पनाह जे लाइ हुयो। 1979 में रूस जे अफ़गानिस्तान में अचण ऐं इनक़लाब सोर जे नतीजे में आयो। हाणे वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जी ज़िमेवारी आहे त उन्हनि खे वापसि पंहिंजे ॻोठ मोकिले, उते अफ़गाननि जी हुकूमत क़ाइमु थी वई आहे, उन्हनि खे वापसि होॾे मोकिले। पोइ बर्मी बंगाली आहे, उन्हनि खे कढे, पर हुकूमत शर्मिंदगी जो बेशर्माई जो मुज़ाहिरो करे उन्हनि जी कानूननि खे रेगुलर करण जा बिल पई पास करे। आहे को शर्म जो मक़ाम त हिकिड़े पासे 5 करोड़ इंसान चवनि था त हीअ गैर मुल्की था निकिरो, असांजे मथां दॿाए, दहशतगर्दी आहे, ख़ौफ़, आम ज़िंदगी जी शयुनि जी अणाठ। हुकूमत इहो बैनुल अक़वामी फोरमनि सां, UNO सां, ॿियनि सां मिली अहिड़ो इंतज़ाम करण जे बजाए अफ़गानिस्तान जे इशू ते चवे थी त असांखे फंड ॾियो, त अञा पेट में विझनि, रुश्वतूं कनि, ऐं ॿियनि खे जेको आहे उते कचियूं आबादियूं सिंध या क़दीमी ॻोठनि खे रेगुलर करे उन्हनि खे मुंज़िम तरीक़े सां हिते आबाद कयो पियो वञे। इहा सिंध दुश्मनी आहे। असां पीपल्स पार्टी जे इन अमल खे सिंध दुश्मनी सम्झूं था, सिंध सां गद्दारी जे मुतरफ़ इन खे करार ॾियूं था। इन करे पश्तून क़यादत पंहिंजो तारीख़ी किरदारु अदा करे, पंहिंजे पश्तून बिरादरी खे सम्झाए त सिंधियुनि खे ईअं ई बाज़ार जो खाज न सम्झो वञे त कलाशन कोफूं खणी टोला वठी तव्हां असांजे घरनि ते, मिल्कियतुनि ते हमला कयो, या कराची में ख़ासि तौर ते गुंडागर्दी जो राज ठाहियो ऐं उन्हनि खे वापसि पंहिंजे घरनि ॾे मोकिले, ऐं सिंध जे इन अहसास जी तर्जुमानी करे, जीअं पिशावर में अञा ताईं अफ़गाननि जी कैंप क़ाइमु आहे, चमन में अञा ताईं अफ़गान मुहाजिरनि जी कैंप क़ाइमु आहे, त ऐं चवनि था त उन्हनि खे वापसि मोकिलियो, त असां सां गॾिजी पश्तून क़यादत मुतालबो करे त ही जेके बि अफ़गान पनाहगीर हिते आया आहिनि उन्हनि खे वापसि अफ़गानिस्तान मोकिलियो।
त पोइ जेका सिंधी ऐं पश्तून तारीख़ी हमाहंगी आहे जंहिंमें महकूम क़ौमुनि जे हवाले सां असां हिक ॿिए जा इतादी आहियूं। असां कंहिं बि नसुल जे बुनियाद ते कंहिं बि क़ौमियत जे बुनियाद ते कंहिं सां तहसुब ऐं नफ़रत नथा करियूं, पर इहो असांजो हक़ आहे त असां पंहिंजे वतन जे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त कयूं। असां पंहिंजे वतन जी बका जे लाइ जेको सो कमु करियूं। असां पंहिंजे वतन ते सिंधी टोपे पटके जी हुक्मरानी क़ाइमु करण लाइ पंहिंजो सियासी किरदारु अदा कयूं। इन लाइ जेको पश्तूननि जो किरदारु आहे त भई हम आपके मेहमान हैं, हम रोजगार करने आए हैं, वहाँ हमारे पास बच्चों के लिए रोजी कम है, हम आपको वेलकम किया, आप यहाँ रोजगार कर रहे हैं, लेकिन ये किसने आपको हक दिया कि आप यहाँ वोट दाखिल करें, यहाँ आप नस्ल परस्ती को हवा दें, यहाँ लोगों को मारें और कत्ल करें और दहशतगर्दी फैलाएं? ये आपका इखलाकी जिम्मेवारी होनी चाहिए कि आप अपने लोगों के बताएं कि आपको वोट डालना है तो वाना वजीरिस्तान बाजोड़ में डालें, पेशावर और मर्दान में डालें। यहाँ वोट की सियासत पे मुकम्मल इख्तियार हक जो है वो सिंध का है। जब ऐसी सूरत पश्तून की आदत पैदा करेगी तो यहाँ भाइयों की बरादराना फिजा होगी, पुरअमन फिजा होगी और हम दायमी तौर पे बहुत लंबे अरसे तक भाइयों की तरह रह सकेंगे। तो सवाल इहो है तो जेके नौजवान निकता असीं उन्हनि खे शाबाशी ॾिनी आहे, छाजे लाइ निकता? बिलाल काका जे खून सां इंसाफ़ लाइ। एफआईआर थी, माण्हू गिरफ़्तार थियनि पिया। हाणे हुनजी मुस्तक़िल जी ज़िम्मेवारी आहे त माण्हुनि सॼी क़ौम खे जाॻाए रखो ऐं ही जेके बि धारी आबादकारी ऐं इन सॼे सूरताल जे ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी सुभाणे जेको सियासी लाइअमल कंदी उनमें भरपूर तरीक़े सां शिरकत करे सिंध खे कामयाबी ॾियारियो। सिंध खे कामयाबी फ़र्द, गिरू, इन्फादी टोला कोन ॾींदा, पर सियासी पार्टियूं ॾियारे सघनि थियूं। इन करे सियासी पार्टी सां जुड़ी वञो, अकेले कुझु न थींदो।